अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरियल धरती की वीडियो में यहाँ सब खां पहिरीं शामिल कंदासीं हिन वक़्त जूं हेडलाइंस। सिंध सरकार पारां तनसा ऐं गुडो जे विच में पानी की चोरी, वफाकी हुकूमत खिलाफ साजिश करार। आपाची खाते जे सूबाई वज़ीर जाम खान शोरो चयो आहे पंजाब जो आपाची सेक्रेटरी इरसा ऐं वफाक खां बि ॾाढो आहे। ॾाढ मुड़सी करे ॾुकार वारी सूरताल में चश्मा झिरम कैनाल वाहे रहियो आहे, जेका वफाकी सरकार खिलाफ साजिश आहे। साइंसी सबूतन से साबित किया है तो सिंध के पूरो पानी न पियो मिले, पर पंजाब जो सेक्रेटरी कंहिं जी ॻाल्हि मञण लाइ तैयार न आहे। वज़ीर आज़म आॾो मुतालबो रखियो आहे त पंजाब पारां शुरू कयल नवां तकरारी मनसूबा बंदि थियण घुरिजनि ऐं गाज डैम समेत ॿियनि रिथाइनि ते कम जी रफ़्तार तेज़ कई वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चीनी हम मनसब से टेलीफोनिक राब्तो। कराची यूनिवर्सिटी में धमाके में चीनी शहरियों के मारजन से अफ़सोस जो इज़हार। वज़ीर आज़म चीनी हम मनसब के पाकिस्तान में कम कंदड़ चीनी शहरियों की हिफाजत लाइ हर मुमकिन कदम खणण की ख़ातिरी कराई छॾी। संदसि चवण आहे त मुजरमाने फ़इल की मुकम्मल जांच करे ज़िम्मेवारनि के कानून जे कटहरे में आंदो वेंदो। फिरी वञण खां बेहतर आहे त इस्तीफ़ा ॾेई छॾीनि, उन सां सिस्टम बची वेंदो। सुप्रीम कोर्ट में सदाती रेफरेंस ते ॿुधणी दौरान जस्टिस इजाज़ अल हसन जा रिमार्क्स। अटॉर्नी जनरल एश्तर ओसाफ ऐं नवाज़ लीग जे वकील मखतूम अली खान इल्तवा वारी दरख़्वास्त जमा कराए छॾी। चीफ जस्टिस उमर अता बिंदयाल पारां इल्तवा वारी दरख़्वास्त ते कावड़ जो इज़हार। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो आहे त इल्तवा जी दरख़्वास्त जो मतिलबु आहे त हुकूमत मामले में देर चाहे थी। ही अवामी मफ़ाद जो अहम तरीन इशू आहे जैसे बुधी हू जल्द फैसलो करण चाहिए था। अदालत नवाज़ लीग के वकील मखतूम अली खान के अज ही दलील जमा कराने की हिदायत कंदे चयो आहे त अदालत रात ताईं वेठी आहे, सभिनी के ॿुधो वेंदो। ज़मीर मूजिब को फिरी वञे त डीसेट थींदो। अवाम पंहिंजा ॾोहारी सुञाणे तो। मुआशी तबाही जो चेहरो रुगो इमरान खान आहे। नवाज शरीफ ऐं शहबाज शरीफ के दौर में सदाई महांगाई ऐं करप्शन घटि थी आहे। मुस्लिम लीग नून सदाई अवाम के रिलीफ ॾिनो आहे। सुद समाजी वफ़ाकी वज़ीर मरियम औरंगज़ेब पंहिंजे ट्वीट में चयो आहे त PTI चूंडूं न पर मुल्क में ॾफेड़ चाहे थी। मुल्क में क़ौमी सियासी अवामी पार्टियूं आहिनि, उन्हनि जी सलाह मशवरे सां चूंडुनि जो फ़ैसिलो थींदो। इमरान न्याज़ी ऐं संदसि जनतरी मुल्क में एक शख्स, एक पार्टी ऐं एक सोच जी हुक्मरानी चाहिनि था। ईअं न थींदो। एक पार्टी जी हुक्मरानी जो मतिलबु फ़ाशिज़म ऐं आमिरियत आहे। कणक की खरीदारी जो हदफ पूरो न करण ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां सूबनि ते कावड़ जो इज़हार। 1 जून ताईं कणक की खरीदारी जो हदफ पूरो करण जो हुकुम। वज़ीर आज़म की सदारत हेठि कणक ऐं अटे की खोट बाबत सूरताल जो जाइज़ो वठण लाइ इजलास। वज़ीर आज़म चयो आहे त क़ौम जो हिकु हिकु पैसो बचाइण हुकूमत जो फ़र्ज़ आहे। मुल्क में कणक मौजूद आहे, सूबा ज़ख़ीरो कंदड़नि खिलाफ़ कार्रवाई कनि। अवाम के कंहिं सूरत में ॾुखियाईनि में विझी नथो सघिजे। वफ़ाकी हुकूमत हर क़ीमत ते घटि क़ीमत ते अटो मुहैया कंदी। यूटिलिटी स्टोर्स ते 10 किलो अटे के थेले की क़ीमत 490 रुपया बरक़रार रखी वञे।
इमरान खान की हयाती के मुबैना खतरे की जांच लाइ घरू वज़ारत अदालती कमीशन जोड़न की आछ करे छड़ी। घरू वज़ीर राणा सनावला चयो आहे त इमरान खान अमरीकी साज़िश जियां हाणे लगातार पंहिंजी जान के खतरे जो मौक़िफ़ जोड़े रहियो आहे। इमरान खान वटि ठोस सबूत आहिनि त घरू वज़ारत केॾे हुकूमत इम्कानी खतरे बाबति जांच लाइ तैयार आहे। इमरान न्याज़ी चाहे त मामले ते अदालती कमीशन भी कायम करे सघिजे थी। अदालती कमीशन इमरान न्याज़ी जी ॾिनल शाहिदियन ऐं मालूमात जो जाइज़ो वठी आज़ादाणो फ़ैसिलो ॾेई सघे थी। इमरान न्याज़ी सबूत नथो ॾेई त अमरीकी साज़िश जा इम्कानी खतरे के भी सियासी स्टैंड तस्वर कयो वेंदो। इमरान न्याज़ीअ लाइ मशवरो आहे त पंहिंजी सिक्योरिटी के सियासी प्रोपेगेंडा तौर पेश न करे। नून लीग पारां पंजाब के अॻूणे वॾे वज़ीर उस्मान बुज़दार की मुबैना करप्शन की जांच जो ऐलान। लीगी अॻवान अता तारड़ जा अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान ऐं संदसि घरवारी ते संगीन इल्ज़ाम। चयाईं फरह गोगी ऐं उन जे मुड़स खे इमरान खान फरार करायो। फरह गोगी बुशरा बीबी ज़रिए पंजाब ते हुकूमत कई। साल 2019 में एमनेस्टी ज़रिए कारे नाणे के अछो कयो वियो। एमनेस्टी स्कीम फरह गोगी ऐं उन जे मुड़स लाइ हुई। उन स्कीम ज़रिए फरह गोगी जी करप्शन लिकाई वई। उस्मान बुज़दार जे करप्शन खिलाफ़ एंटी करप्शन खाते में दरख्वास्त दाख़िल कई वेंदी। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी 18 मई ते 2 ॾींहनि जे दौरे ते अमेरिका रवानो थींदो। बिलावल भुट्टो ज़रदारी अमरीकी परॾेही वज़ीर एंटोनी ब्लिंकन जी दावत ते दौरो कंदो। 18 मई ते ग्लोबल फूड सिक्योरिटी कॉल टू एक्शन बाबति वज़ीरनि जे इजलास में शिरकत कंदो। परॾेही वज़ीर 19 मई ते बैन अल-क़वामी अमन ऐं सलामती जी बहालीअ ते बहस में हिस्सो वठंदो। सिंध सरकार सूबे में इम्तिहाननि दौरान लोड शेडिंग न करण जो मुतालबो करे छॾियो। सूबाई वज़ीर इस्माइल राहू चयो आहे त सिंध में गर्मी वधी वञण सबबि इम्तिहाननि दौरान बिजली जी लोड शेडिंग न कई वञे। के इलेक्ट्रिक कराची में इम्तिहानी मरकज़नि वारनि इलाइक़नि में लोड शेडिंग न करे इम्तिहाननि दौरान इम्तिहानी मरकज़नि जे भरपासे में कलम 144 लागू कयो वञे। मलिर जे इलाइक़े उमर मारवी ॻोठ में जिनसी ज़्यादती बाद गलो कपे बेदर्दी सां क़तल कयल 8 वरहनि जे नीगर शाकिर सेठा जे क़तल जो केस 3 जवाबदारनि खिलाफ़ दाख़िल। शाह लतीफ़ थाणे ते दाख़िल FIR में नामज़द 1 जवाबदार गिरफ़्तार। मक़तूल नीगर जे वारसनि पुलिस जी जांच ते बेएतमादी ज़ाहिर करे छॾी। मुलसिस समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे दर्दनाक अंजाम ताईं पहुचाइण जो मुतालबो।